नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। इन वक्त कंधकोट में खबर ॾींदा कंधकोट वेझो बडाणी शहर अंदर लॻायल अक्सर सोलर लाइटूं सफ़ाई न थियण सबब बंद थी नाकारा बणिजी वही। उन सिलसिले में शहरनि खां वरतल मालूमात मूजिब शहर के मेन बाजार में लॻल ॿिन्ही पासनि खां रोशन सिंध के नाले 40 खां मथे सोलर स्ट्रीट लाइटूं लॻाई वयूं हुयूं। समूरे शहर में लॻायल अक्सर लाइटूं ख़राब थी वयूं। कंहिं बि इख्तियारुनि पारां सोलर लाइटूं सिस्टम जी मरम्मत या सफ़ाई न कराए सघिया। क़ीमती लॻायल लाइटुनि जी हिफ़ाज़त जा जोगा इंतजाम न हुजण करे शहर ऊंदाहि में मुब्तला शहर जी लाइटिंग बंद हुअण सबब चोरियुनि जी वारदातुनि जो ख़तरो शहरी परेशान। वधीक शहरियुनि जो चवण हो त पहिरियां सफ़ाई कई वेंदी हुई, लेकिन गुज़िरियल काफ़ी अरसे खां का बि सफ़ाई या मरम्मत न आहे थी, जंहिंजे नतीजे में करोड़े रुपयनि जी लाॻत सां लॻाए सोलर सिस्टम मुकमल तौर तबाह थींदा पिया वञनि। उन सिलसिले में वधीक शहरियुनि वस वारनि खां अपील कई त सोलर लाइटुनि जी सफ़ाई ऐं नाकारा लाइटुनि जी मरम्मत कराए शहर खे रोशन बणाए बेचैनी ख़त्म कई वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।